के जय झूलेलाल। मुंहिंजो नालो वंशिका पंजवानी आहे। मां 16 सालनि जी आहियां ऐं मां जेको चवण थी चाहियां तव्हांजे साम्हूं हुनजो शीर्षक तबाहीअ जो मंज़र। अॼु जा जेके हालत आहिनि हुन सां सभु रूबरू थी रहिया आहिनि, पर असां वक़्त जे पहिए खे 100 साल पुठिते था घुमायूं। हुन वक़्तु हिकु अहिड़ी बीमारी आई, हुन तबाहीअ जो अहिड़ो मंज़र पैदा कयो कि ॿुधण वारनि जा रोंगटा खड़ा थी वेंदा। साल 1998 में हिंदी जे विख्यात कवि सूर्यकांत त्रिपाठी निराला पंहिंजी आत्मकथा कुल्ली भाट में लिखी रहिया आहिनि कि मां गंगा जे घाट ते बीठो आहियां ऐं मुंहिंजी जेसि ताईं नज़र थी वञे लाशूं ई लाशूं थी ॾिसण अचनि। लेखक चवे थो मुंहिंजे सावरनि मां बि हिकु ख़बर आई कि मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजे कई अजीजनि खे बि हिन बीमारीअ पंहिंजी गिरफ़्त में वरितो ऐं उहे गुज़री विया। लेखक अॻिते ॿुधाए थो कि हुन वक़्तु ट्रेननि में माण्हू चढ़ियल त सही सलामत हुया, पर मंज़िल तक पहुचंदे पहुचंदे मरण जी कगार ताईं पहुची वेंदा हुया। हिकु पाकिस्तानी लेखिका बि हिन जे मथां प्रकाश विधो हुई। चवे थी जॾहिं असांजो मुल्क गुलाम हो ऐं अकाल बि अची रहियो हो, हुन वक़्तु दुनिया हिक ॿिए जे ख़िलाफ़ जंग में मशरूफ़ हुई। मतिलबु पहिरियों विश्व युद्ध पियो हले। हिंदुस्तान जी आर्थिक स्थिति शून्य खां बि हेठि हली वई, मतिलबु ॾाढी ग़रीबी थी वई। हिन हालात हिकु बीमारीअ जो अचणु थियो जंहिंजो नालो स्पेनिश फ्लू हो, छो कि सभिनीनि खां पहिरियों स्पेन वारनि हिन बीमारीअ जो ब्योरो ॾिनई ऐं हुन जा बादशाह अल्फांसो 13 खे बि हीअ बीमारी थी वई। तंहिं वक़्तु स्पेन चुनिंदा देशनि मां हिकु हुयो। हीअ बीमारी असांजे मुल्क हिंदुस्तान में 1918 में अची करे मार्च 1920 में ख़त्म थी वई। 2 साल खोड़ कहर ठाहे वई। हिन बीमारीअ सां पूरे जग में 50 करोड़ माण्हू बीमार थी विया ऐं 5 करोड़ माण्हू हलाक थी विया। मतिलबु कुल जग जी 3% जनसंख्या ख़त्म थी वई, जंहिंमें 20 खां 40 जी उमिरि वारा वधीक माण्हू मरिया। छड़े भारत में ई 1 करोड़ 20 लख माण्हू हलाक थी विया। हिन बीमारीअ फेफड़नि ते वधीक असर विधई। हिन सां असहनीय खंघि थींदी हुई, कॾहिं कॾहिं नक ऐं कन मां खून वहंदो हो, पूरे बदन में असहनीय तकलीफ़ थींदी हुई। असन खे बि पंहिंजी गिरफ़्त में वरितो। लेखिका अॻिते चवे थी दरियाए गंगा ई न, मुल्क जी सभी दरियाउनि जो ओही हाल हुयो। लाशूं सां सभु लबालब भरिजी वई। दाह संस्कार जे लाइ बि काठियूं घटि थी वयूं। कई विख्यात माण्हू बि हिन जी चपेट में अची विया। जीअं लेखक प्रेमचंद बि हिन बीमारीअ सां वकड़जी विया ऐं महात्मा गांधी जो सॼो परिवार बि हिन सां बीमार थी वियो। अॻिते उहा ॿुधाए थी कि गांधी जी बि हिन सां संक्रमित हुया। अगरि हुननि सां कोई अनहोनी थिए हा त आज़ादी जी तारीख़ कोई ॿियो ई रुख करे हा। अॼु हवा में अजब सी घुटन आ, अॼु हवा में अजब सी घुटन आ, हर तरफ़ उदासी फैली आ, पर सभिनीनि जे चेहरनि ते उम्मीद जी किरण आ। असांखे कोरोना में बिखरी करे न निखरी करे अचणो आ। जय झूलेलाल।